इमरान टीवी चैनल जी हर खबर ते नज़र। इमरान टीवी चैनल जी हर खबर ते नज़र। ये जो पूरा सो टारगेट है तो जो गोली नशीराबाद शहर जी टाउन कमेटी में जेको ॾींहुं ॾिठे जो फायरिंग जो वाक़ियो पेश आयो आहे, जिते सरियाम गोलियूं हलाई वयूं आहिनि। तव्हां पाण निशान ॾिठा आहिनि, जेके गोली जा निशान आहिनि। जॾहिं त हुते जेको एडमिनिस्ट्रेटर आहे अताउल्ला छुटो ऐं जेको काउंसलर आहे हाजी वज़ीर अली फुलपोटो, उहे मौजूदाने तौर ते उहे बची विया आहिनि। ऐं ॾींहुं ॾिठे जो सरियाम जेका आहे त नसीराबाद टाउन कमेटी अंदरि फायरिंग कई वई आहे, जॾहिं त हिते शहर में अफ़रा तफ़री फैलिजी वई आहे। ऐं तव्हां गोली जा निशान ॾिसी सघो था त इहे गोलियुनि जा निशान आहिनि, जेके ई मौजूदाने तौर ते अताउल्ला छुटो ऐं हाजी वज़ीर अली फुलपोटो जेके आहिनि त बची विया आहिनि। वधीक जेके उन्हनि जी ॻाल्हि ॿोल तव्हां ॿुधंदा। 5-10 मिनट थींदा हाजी साहब असां हिते बीठा हुयासीं त पहुच तो ये ठड़को थियो कन जे हिसाब सां हितां ई न ॾिठो जो गोली हुई हाणे ॾिसूं था आयो हिकिड़ो सिपाही ॾिसी वियो उन मैसेज मोकिलियां थो जी जी। ऐं हींअर जेको असां ॾिसूं था पिया त असां सभई पहलू ॾिसूं था जी। हा ये जो पूरा सो टारगेट आहे छो जो गोली लॻी आहे शीशे जा जेका टुकड़ा जेका आहिनि जेके परियूं निकिता आहिनि जी जी, जेके वञी उते पटे वाला बि आहिनि उन्हनि खे शीशे जा टुकड़ा लॻाइनि वञी सघो इहे शयूं आहिनि। हाणे हींअर ॾिसूं था पुलिस खे बि इतलाउ कयो आहे।